वफ़ाक़ी सरकार पेट्रोल जे अघनि में हिक ई धक में वाध कंदे 5 रुपया फ़ी लीटर में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। अवाम हुकूमत जे इन फ़ैसिले खे मुकमल तो रद्द करे छॾियो आहे। घोटकी में असां हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं, जिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। असां साईं मुतमिन कोन आहियूं। हाणे तव्हां ॾिसो था पेट्रोल जो रेट राति नओं रेट वधी वियो आहे। हिन टाइम जेको पेट्रोल जेको रेट आहे, ईअं सम्झो त असांजी उमिरि जे हिसाब सां अहिड़ो रेट असां कॾहिं ज़िंदगी में न ॿुधो आहे। 123 या 124 रुपया हिन टाइम पेट्रोल जो रेट आहे। इमरान ख़ान जी हुकूमत में असां हिन टाइम मुतमिन न आहियूं। आम माण्हू जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी? असां हिन टाइम मां न प्राइवेट जॉब कंदड़ आहियां। मुंहिंजे लाइ हिन टाइम ॾाढो सर्वाइव ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। जेके डेली मर्रा जी शयूं जेके रेट डेली वधनि था, उन हिसाब सां सर्वाइव ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। गरीब माण्हू आहे विचो त तमामु घणो हिन मां सर्वाइव करे रहियो आहे। महिरबानी हुकूमत खे अर्ज़ु आहे त इन नरखनि में महांगाई खे कंट्रोल करे रही। महंगाई तमामु अरूज ते आहे। गवर्नमेंट जेका इमरान ख़ान रही पहिरियों इन जेके वाइदा कया पंहिंजा, उहे हिकु बि उन वाइदो न पाड़ियो। पेट्रोल जे अघनि में वाध बाबति घोटकी जे माण्हुनि जा वीचार मां ॿुधा। उन्हनि इहो चयो आहे त हुकूमत फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं वाधो खे फौरी तौर वापसि वरिता वञनि। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।